अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। रोहड़ीअ भरिसां कराची एक्सप्रेस सां हादिसे सबबि मुतासिर थियल ट्रैक 17 कलाकनि बैदि मुकमल बहाल। मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते बीहारियल रेल गाॾियुनि खे पंहिंजी पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो कयो वियो। वाक़िए जी जांच टीम पारां वाक़िए वारे हंध जो मुआइनो, रेलवे इख़्तियारनि मूजिबि मुरमत बैदि ट्रैक बहाल करे छॾियो आहे। गुज़िरियल राति कराचीअ खां लाहौर वेंदड़ ट्रेन जी बोगियूं मंडोदेरो भरिसां पटड़ीअ तां लहण सबबि हादिसो पेश आयो। हादिसे में हिकु औरत फ़ौत ऐं 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर एज़म स्वाती ट्रेन हादिसे जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हादिसे में जेकॾहिं ड्राइवर समेत कंहिं जी बि ग़लती साबित थी त उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जांच रिपोर्ट 4 ॾींहं खां 5 ॾींहंनि अंदरि अची वेंदी। जंहिं बि लापरवाही साबित थी त उन ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त वज़ीर आज़म खे जेतिरा एतमाद जा वोट मिलिया एतिरा मेंबर्स पार्लियामेंट में ई मौजूदु न हुया। वज़ीर आज़म पंहिंजे अंदर जे ख़ौफ़ खां एतमाद जो वोट वरितो। पंजाब में पट सट जी हुकूमत हलाइण लाइ अपोज़िशन लीडर खे 2 साल जेल में रखियो वियो। लाहौर में हमज़ा शहबाज़ सां मुलाक़ात खां पोइ बिलावल चयो त पट सट जी हुकूमत घणो वक़्तु न हली सघंदी। नून लीग जे अॻवान हमज़ा शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुकूमत खुर्शीद शाह ऐं शहबाज़ शरीफ़ समेत अपोज़िशन जे कंहिं बि अॻवान ख़िलाफ़ इल्ज़ाम साबित नाहे करे सघी। बेबुनियाद इल्ज़ामनि हेठि क़ैद भोॻे रहिया आहिनि। लाहौर में बिलावल सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे हमज़ा शहबाज़ चयो त बेपोच माण्हुनि जा घर ड्राथा पिया वञनि, पर बनी गाला खे क़ानूनी करार ॾिनो वियो। हुकूमत अवाम जे वातमा मानीअ जो गिरह बि खसे रही आहे। पार्लियामेंट हाउस ॿाहिरां अॻवाननि मथां हमले वारे मामले ते नून लीग जो अहम इजलास। मरियम नवाज़, शाहिद खाकान अब्बासी, अयाज़ सादिक ऐं ॿिया अॻवान शरीक। अयाज़ सादिक चयो आहे त मुल्क में तब्दीलीअ जो अमल शुरू थी वियो आहे। पेशावर में सेनेट चूंडुनि दौरान वोट जी मुबैना ख़रीदो विकिरो वारे मामले ते तहरीक इंसाफ़ जे MP अब्दुल सलाम आफ़रीदीअ खां सबूत तलब। अब्दुल सलाम खे सबूत वीडियो लिंक ज़रिए पेश करण जी हिदायत। MP चयो आहे त इलेक्शन कमीशन सबूत घुरिया आहिनि, सबूत रिकॉर्ड फराहम कंदी। कराचीअ जे क़ौमी असेंबलीअ जे तक NA 249 ते नंढी चूंड लाइ नून लीग मैदान में अची वई। लाहौर में मरियम नवाज़ जी सदारत हेठि इजलास। मुफ्ताह इस्माइल खे मैदान में लाहिण जो फ़ैसिलो। क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर असद कैसर पार्लियामेंट हाउस साम्हूं अणवणंदड़ वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त पार्लियामेंट में बि चूंडियल अवामी नुमाइंदा आहिनि। उन्हनि जी इज़त सभिनी ते लाज़मी आहे। मामले जी मुकमल इंक्वायरी कराई वेंदी। नए सेनेट चेयरमैन जी चूंड पीपुल्स पार्टी काफ लीग खां मदद घुरी वरिती। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी लाहौर में काफ लीग जे अॻवान मुअनिस सिलाईअ सां मुलाक़ात। मुल्क जे सियासी सूरत हाल ते बि ॻाल्हि ॿोल। बिलावल यूसुफ रज़ा गिलानीअ खे सेनेट चेयरमैन चूंडाइण लाइ काफ लीग खां सहकार जी दरख़्वास्त कई आहे। PP अॻवान सेनेटर शीरी रहमान चयो आहे त हुक्मराननि जो समूरो ध्यानु इक़्तिदार बचाइण ॾांहुं आहे। अवामी मसाइला गमगीर थींदा पिया वञनि। वज़ीर आज़म जी मुआइशी टीम 2 महीननि खां इलेक्शन में रुधल आहे। ट्वीट कंदे हुन चयो त मुल्क में महांगाईअ जी नई लहर ॻणती जोगी आहे। तेल जी क़ीमतुनि में लगातार इज़ाफ़ो। बुछेरी सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते डोलो माइनर जे आसपास जे हदुनि में गैरकानूनी हद दख़िलनि खे ख़तमु करण जे हुकुम ते SDO आपाशी मोहम्मद सालिह सेतो जी सरबराहीअ में बुछेरीअ में ऑपरेशन कयो पियो वञे, जंहिं में सवें घरनि खे ड्राए पट कयो वियो। जंहिं ते उतां जे ग़रीब अवाम जो चवणु हुयो त सिर्फ़ु ग़रीबनि खे ई छो पियो टारगेट कयो वञे। छा उहो कानून अमीरनि लाइ न आहे? असांखे असांजे बचनि खे बेघर कयो पियो वञे। जंहिं ते हुननि मुतालबो कयो त असांखे बेघर थियण खां बचायो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मोरो ताज होटल ते वापारियुनि जी कॉन्फ्रेंस थी गुज़री। आल ग्रीन ट्रेडर्स 2021 जी अॼु ताज होटल ते थी गुज़री, जंहिं में पूरे सिंध जे वापारियुनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस जी सदारत चैम्बर ऑफ कॉमर्स दादू ज़िले जे सदर मोहम्मद इक़बाल चारण कई, जॾहिं त कामर इक़बाल, माशूक फुल ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई।
जंहिंमें मोहम्मद इक़बाल चयो त सिंध में वापारियुनि सां फूड डिपार्टमेंट वारा वॾो ज़ुल्म था कनि, न टाइम ते कणिक जो बारदानो ॾियनि था न बिल ॾियनि था, जंहिं लाइ हिकु तंज़ीम सभु साञा ठाही वई आहे ऐं उन में सिंध जे वापारियुनि जे जाइज़ मसइलनि लाइ असां हिते सभु गॾु थिया आहियूं ऐं मुतालबनि जी मञता लाइ जदोजहद जारी रहंदी। आल सिंध PST प्रमोशन वर्किंग कमेटी पारां गुज़िरियल 7 सालनि खां प्रमोशन न थियण ख़िलाफ़ सदरुल्लाह ख़ासकेली, सिकंदर अली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त तालीमी क़ाबिलियत जे बुनियाद ते प्राइमरी स्कूल टीचर तौरु प्रमोशन जी पॉलिसी 2014 खां लागू आहे, लेकिन उन ते अञा ताईं अमल न कयो वियो आहे। प्राइमरी स्कूल टीचर जी पोस्ट ग्रेड 9 मां 14 ग्रेड कई वई आहे, पर उनखे हमेशह प्राइमरी उस्ताद तौरु ई कमु करणो पवंदो। उनखे सेकेंडरी स्कूल ॾांहुं को बि प्रमोशन न मिलंदो, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त PST मां प्रमोशन वारी पॉलिसीअ ते अमल करायो वञे। अल ख़िदमत फाउंडेशन नवाबशाह पारां यतीम ॿारड़नि सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब जे सब्ज़ार में वणकारी मुहिम सिलसिले में ॿूटा पोखिया विया, जंहिं मौक़े ते नवाबशाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली, अल ख़िदमत फाउंडेशन जे सदर अब्दुल वहाब ख़ान ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। नवाबशाह में 2 साल अॻु डॉक्टर सोहा बलोच ऐं नौजवान अरसलान अंसारी कोर्ट में प्यार जो परिणो कयो हुयो, जंहिं बैदि पीपल्स पार्टी कारकुन अज़रा बलोच कोशिश करे पंहिंजे धीउ सोहा बलोच खे वापसि करायो हुयो। वरी 2 सालनि बैदि डॉक्टर सोहा अरसलान वटि पहुची वई, जंहिंखे अॼु सुबुह कोर्ट में पेश कयो वियो। डॉक्टर सोहा अदालत में बयानु ॾींदे चयो त मां पंहिंजे मुड़ुस सां रहणु थी चाहियां, जंहिं बैदि पुलिस जी भारी नफ़री समेत ॿिन्ही खे नामालूम जॻह ते मुंतक़िल कयो वियो। मोरो दर्स बाईपास ते रक्षा ऐं पेजारो में टक्कर, जंहिंजे नतीजे में रक्षा ड्राइवर दर्सवासी रजब सख़्त ज़ख़्मी, जंहिंखे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डिस्ट्रिक्ट जैकबाबाद पुलिस जैकबाबाद थाणे गढ़ी हसन पुलिस जी कामयाब कार्रवाई, क़त्ल केस में रूपस जवाबदार जमाल दीन बंगलाड़ीअ खे गिरफ़्तार करे वरितो। नौशरफ फेरोज़ CIA पुलिस मोरो थाणे ते क़त्ल में घुर्बल जवाबदार सालिह अज़ीज़ुल्ला रिंद खे ड्रामाई अंदाज़ में गिरफ़्तार करे वरितो। ओबावड़ो मुख़्तियारकार ऑफिस लॻ धमाको, 3 ॿार सख़्त ज़ख़्मी जॾहिं त 1 ॼणो फ़ौत। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।